अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पमर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। मीरपुर खास में यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन के 5 मुलाज़िमन पारां जॉइनिंग न मिलण ते ज़ोनल मैनेजर और रीजनल मैनेजर के मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर गफ़ार रिंद की खबर मूजिब मुलाज़िमन एक हफ़्ते अंदर जॉइनिंग न मिलण की सूरत में रीजनल मैनेजर के ऑफिस अॻियां पाण साड़ण जो चिताव ॾेई छॾियो आहे। उन मौके ते मुलाज़िमन अज़ीज़ लाशारी, शबीर खासकेली, यासीन लियो राजपूत, गाज़ी लगाड़ी, दिलीप कुमार ऐं ॿियनि चयो त सुप्रीम कोर्ट पारां बहाल करण बावजूद असांखे गुज़िरियल 2 महीननि खां रीजनल मैनेजर पारां जॉइनिंग नथी ॾिनी वञे। हुन चयो त ज़ोनल मैनेजर ताहिर तगाओ ऐं रीजनल मैनेजर नियाज़ हुसैन सियाल असांखे रुलाए रहिया आहिनि। मुतासिर मुलाज़िमन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म, सदर पाकिस्तान यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन के इख्तियारनि खां मामले जो नोटिस वठी जॉइनिंग ऑर्डर ॾियण की अपील कई आहे। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।